نستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم وخطابه المبين: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, गुज़िरियल जुमे ते क़ुरान मजीद जी जेका आयत सगोरी अवां प्यारी जमात जे ॾाढो मुतलावत कई हुई, अॼोके जुमे ते बि उहा साॻी आयत सगोरी मुतलावत कई आहे, जंहिंमें अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू रोज़नि जे फ़र्ज़ हुजण जो ऐं रोज़े मां कहिड़ो फ़ाइदो आहे उन जो बयानु कयो आहे। कुझु मूं तव्हांखे अॻे भेरे अर्ज़ु कयो हो, कुझु अॼु अर्ज़ु कयां थो। अल्लाह ताला खां दुआ आहे शर्मू गुनाहगार खे हक़ ऐं सच बयानु करण जी रब करीम तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला शाल हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। क़ुरान करीम जे तिलावत कयल आयत करीमा जी माना तव्हां वरी बि ॿुधो। रब करीम जल जलालहू अमन वालो जो छा इरशाद गिरामी आहे। आयत जी माना तव्हांखे सम्झ में अची वेंदी त मौज़ू तव्हां का इंशाअल्लाह कोन विसरंदो। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो: या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ऐं ईमान वारो, अवां जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि
जीअं रोज़ा फ़र्ज़ कया विया हुआ अॻियनि ते, ऐं रोज़ा तव्हांजे मथां इन जे लाइ फ़र्ज़ कया विया आहिनि त तव्हां मुत्तक़ी ऐं परहेज़गार बणिजो। मालूम थियो त रोज़ो अॻियनि ते बि फ़र्ज़ हो, ऐं रोज़े जो मतिलबु आहे तक़वा जो हुसूल। बानो जॾहिं मुत्तक़ी ऐं परहेज़गार बणिबो आहे त उहो अलाह ताला खे वधीक प्यारो थींदो आहे। इन अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम, अलाह से फरमाईंदो आहे तव्हां में वधीक प्यारो मां अलाह खे उहो आहे जेको तव्हां मां वधीक मुत्तक़ी ऐं परहेज़गार हूंदो। ऐं इन सां गॾु आयत जे मुंड में आहे या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐं ईमान वारो। क़ुरान करीम जे दस्तूर मुताबिक़ जन जन आयतुनि में या अय्युहल्लज़ीना जे लफ़्ज़ सां ख़िताब आहे। उहे आयतूं मदीने शरीफ़ में नाज़िल थियूं आहिनि। अलाह साईं पंहिंजे महबूब जे मथां रोज़ा हिजरत खां बाद में फ़र्ज़ फरमाया, यानी नबी करीम जी जेका मक्की ज़िंदगी ही पाण मके में ज़िंदगी गुज़ारी अथनि, वरी उन खां बाद में 10 साल रही हिजरत करे मदीने विया आहिनि, त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां रोज़े जो फ़र्ज़ थियणु हिजरत खां बाद थियो आहे। इहा रोज़े जी तारीख़ आहे त असां मुस्लमाननि ते रमज़ान शरीफ़ हिजरत खां बाद में फ़र्ज़ थियो, जीअं हज इहो बि हिजरत खां बाद में 8वीं सदी में फ़र्ज़ थियो, 8वीं हिजरी में फ़र्ज़ थियो। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू नमाज अवल फ़र्ज़ फरमाई, रोज़ा बाद में फ़र्ज़ फरमाया, हज बाद में फ़र्ज़ फरमायो। त रमज़ान शरीफ़ जा महीना जेके असांजे मथां फ़र्ज़ कया विया, इन्हनि जे लाइ क़ुरान पाक जी आयत या अय्युहल्लज़ीना सां फ़र्ज़ियत साबित आहे, जंहिंमां साबित इहो थो थिए त असांजे मथां हिजरत जे दौर खां बाद में रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। मुस्लमानो, तक़वा ख़ौफ़ ख़ुदा जो नालो आहे। इंसान जे दिलि में जॾहिं अल्लाह ताला जो ख़ौफ़ पैदा थींदो आहे त पोइ ख़ौफ़ जे करे इंसान हर बुराईअ खां पंहिंजे पाण खे परे रखंदो आहे। जंहिं माण्हूअ खे कंहिं बि शइ खां ख़ौफ़ भाव न हूंदो, उहो हुनखे ख़्वाब खां पियो विचड़ंदो, पर जे डिॼंदो त हुन खां परे गुज़ारींदो। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू बुराइनि खां मना फरमाई आहे, हर बुराईअ खां असांखे रोकियो आहे। पोइ जेकॾहिं असां अलाह जो ख़ौफ़ न रखंदासीं त पोइ लाज़मन बुराइनि सां पिया विचड़ंदासीं, पर जे अलाह जो ख़ौफ़ दिलि जे अंदरि हूंदो त इंसान बुराईअ खां पंहिंजे पाण खे बचाईंदो। रोज़ो अहिड़ी शइ आहे जो अल्लाह ताला जो हबीब पाक फरमाए थो इंसान अज़ ख़ुदि पंहिंजे पाण खे बुराईअ खां बचाइण जी कोशिशि कंदो आहे। जीअं नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जो हिकिड़ो फरमान मुबारक आहे, पाण इरशाद फरमाइनि था जेकॾहिं को बि माण्हू तोसां जंग करे विढ़े ॻाल्हाए ऐं तूं रोज़े सां आहीं, इंसान जी आदत आहे, फितरत आहे त इंसान खे तरक़ी ब तरक़ी जवाबु ॾींदो आहे। हुन हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हायो त ई 4 लफ़्ज़ ॻाल्हाए वेंदो आहे। अल्लाह ताला जे हबीब पाक अलैहिस्सलाम इरशाद फरमाइनि था, ऐं रोज़ेदार जेकॾहिं को तोखे गारियूं ॾे, तोसां को घटि वधि ॻाल्हाए, तोखे तकलीफ़ ॾे, अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम इरशाद फरमाइनि था उनखे वधीक तूं न चइजांइ, एतिरो चइजांइ इन्नी साइमुन, अदा तूं मूंखे गारियूं थो ॾीं भली ॾे, पर मां छा कयां जो मां रोज़े सां आहियां, रोज़ेदार आहियां। इन्नी साइमुन, हुनखे इहे चओ त मां रोज़े सां आहियां। हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, हिकु त तूं डबल गुनाह खां बची पवंदे, हू बि गुनाह करे तूं बि गुनाह कर, पर उनखे जेकॾहिं ईअं चई टारे छॾींदे त मां रोज़े सां आहियां, अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो त ईअं चवण सां यकीनन हुन अॻे खे बि हया पैदा थी पवंदो, हू इंसान बि गुनाह खां बची पवंदो ऐं तूं बि गुनाह खां बची पवंदे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू फरमाए थो इहो बि तक़वा हासिल करण जो हिकिड़ो ज़रियो आहे जो इंसान पंहिंजे गुस्से खे कावड़ खे खाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था या रोज़े जी ख़ुसूसियत ऐं ख़ूबी आहे जो इंसान पंहिंजे पाण खे रोज़े में महसूस करे पंहिंजे पाण खे गुनाह खां बचाईंदो रहंदो आहे। सलात शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ऐं रोज़े जो बि अजीब फ़लसफ़ो आहे, इंसान सुबुह खां शाम ताईं खाईंदो आहे, जेका बि शइ हुनखे खाइण जी हथ अची वई, इंसान जी तबियत आहे, फितरत आहे, पाणी थधो पीअंदो, मिठी शइ खाईंदो, जेका शइ खाइण जी महसूस कंदो,
पर जंहिं वक़्त में अल्लाह पाक जे हुक्म सां बानो रोज़ा रखंदो आहे, पंहिंजे घर में अंदरि वेठो आहे, मना करण वारो बि को कोन्हे को, ॾिसण वारो बि को कोन्हे को, हर तमाम हुन जे आॾो मौजूदु आहे, पर सिर्फ़ इन्हीअ जे करे नथो खाए त मूंखे अल्लाह पाक जो हुक्म आहे। रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात जी मनवातिमुस सियाम इलल लैल, क़ुरान पाक फरमाईंदो आहे रोज़े खे शाम ताईं तव्हांखे पूरो रखणो आहे। मनो करण वारो बि कोन्हे, रोकण वारो बि कोन्हे, हर का शइ मौजूदु पई आहे, पर हुन जो ज़मीर इजाज़त न ॾींदो आहे, पंहिंजे पाण दिलि में फ़ैसिलो कंदो आहे त खावां हा, पर छा कयां जो अल्लाह जे हुकुम जे करे रोज़ेदार आहियां। पंहिंजे पाण खे ज़मीर हुनखे मलामत कंदो आहे त ख़बरदार इन शइ जे वेझो न वञजां, तूं रोज़े जी हालत में आहे। पोइ जॾहिं पंहिंजे पाण खे हू रोज़े में भाईंदो आहे ऐं पाण खे हर क़िस्म जे खाधे खां खोराक खां मनो करे रोके छॾींदो आहे, त इहा हुन जे तक़वा जी निशानी आहे। न त अदा आख़िरत जो मसइलो त आख़िरत ते आहे, दुनिया में इंसान लाइ छा पियो करे, पर हू आख़िरत खे नज़र में रखी दुनिया जे अंदरि पंहिंजी बुराइनि खे, पंहिंजे रब खे हाज़िर नाज़िर सम्झी बुराइनि खां परे थो थिए ऐं हलाल शयूं जेके अल्लाह ताला हुन जे लाइ खाइण पीअण वास्ते हलाल कयूं आहिनि ऐं वक़्ती तौरु हुन जे लाइ मनावातुनि खां बाज़ पाण खे रखे थो वियो। छो त रोज़ो नालो आहे ई सौम। रोज़ो छाजो नालो आहे? नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा रोज़ो पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशात खे रोकण जो नालो आहे। जाइज़ शयूं खाइण वारियूं हलाल शयूं उन्हनि खे पाण खां उन खां रोकणो आहे। इंसान सुबुह खां शाम ताईं हलाल शयुनि खां पासे पाण रहे। हराम त हूअं ई हराम आहे, उहो त सदाई ख़ुदा हराम कयो आहे, पर हलाल शयूं जेके खाइण पीअण जूं आहिनि उन्हनि खां पंहिंजे पाण खे बाज़ रखे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था रोज़ो उन शइ जो नालो हूंदो आहे। हर का शइ हिलाल तुंहिंजे लाइ खिलाल आहे, खाई सघीं थो, पर रोज़े जे ताज़ीम ख़ातिर सुबुह खां वठी शाम ताईं तूं बुखो प्यासो रहंदो आहे, पाण खे रोकींदो आहे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे हबीब जे मुताबिक़ त रोज़ो माना पंहिंजे पाण खे रोके छॾी, पर अल्लाह जो हबीब इरशाद फरमाईंदो आहे त रोज़ो रुगो खाइण पीअण खां बंदि थियण जो नालो न आहे। हिकिड़ो माण्हू आहे सुबुह खां शाम ताईं रोज़ेदार आहे, न खाए थो न पीए थो, वॾे असुर उथी मानी बि खाधई, सहरी बि कयई ऐं सारो ॾिहाड़ो जन जन शयुनि खां शरीयत मनो कई आहे, तंहिंखां पाण खे रोकींदो रहियो। न पाणी पीतई, न मानी खाधई, न पंहिंजे घर वियो, बहरहाल हर तरह सां पंहिंजे पाण खे बाज़ रखियईं, पर पंहिंजी ज़ुबान खे कंट्रोल में नथो रखे। हुनजी गिला थो करे, हुनखे ईज़ाए थो, हुनखे गारियूं थो ॾिए पियो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो महबूब करीम अलैहिस्सलाम फरमाईंदा जे खाइण ऐं पीअण खां रोकजण जो नालो रोज़ो आहे। अहिड़े तरीक़े सां बदगोईअ खां, बद ज़बानीअ खां, गिलाखोरीअ खां, घटि वधि ॻाल्हाइण खां, कंहिंखे ईज़ाइण खां बंदि रहण जो बि नालो रोज़ो आहे। पर जेको माण्हू रुगो खाइण ऐं पीअण खां रोकजी पवे, पंहिंजी ज़ुबान खे नथो रोके पियो, गिला खां नथो रोके, गीबत खां नथो रोके, गाल्हि खां पाण खे नथो रोके, अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात इरशाद फरमाइनि था इन माण्हूअ खे उञ ऐं बुख खां सवाइ ॿियो कुझु बि हासिल कोन थींदो। गोया सारो ॾिहाड़ो मुफ़्त में उञारो बुखारो रहियो आहे। हक़ीक़ी रोज़े जो फ़लसफ़ो हुयो आहे त बुराईअ जे ॻाल्हाइण खां बि पंहिंजी ज़ुबान खे बंदि रखी छॾे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में हिकिड़ो शख़्स आयो, अची अर्ज़ु कयईं या रसूल अल्लाह असांजे घर में 2 औरतूं आहिनि, उन 2 औरतुनि खे रोज़े ॾाढी तकलीफ़ ॾिनी आहे, एतिरी हुनखे तकलीफ़ आई आहे जेकॾहिं हुनखे पाणी न पीआरबो त थी सघे थो हुनखे नुक़सानु पवे। इजाज़त ॾियो त असां इन्हनि खे रोज़ो भञायूं। खुदा जे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था इन्हनि औरतुनि खे चओ अंदर हथ में वात में आंगुर हणी उल्टी कनि। मुंहिंजा दोस्तो कुर्बान वञा ग़ैब दाना नबीअता कहिड़े घर में रहनि थियूं, महबूब पंहिंजी जाइ ते आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म सां हू माण्हू विया, उन औरतुनि खे चओ पंहिंजे अंदर आंगुर वात में हणो। आंगुर जो है इंसान मजबूर आहे, उकारा आया, हुनखे उल्टी आई, पर हुन कए जे अंदर गोश्त जा टुकड़ा ॿाहिरि निकिता। मायूं ख़ुदि हैरान थियूं त असां मिसकीन माण्हू हफ़्तो गुज़रियो आहे गोश्त जे वेझाई कोन विया आहियूं, अॼु त किथां खाधोसीं, इहो गोश्त किथां थो निकिरे। ऐं हुननि जा वार सभु हैरत में अची विया।
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में आया, या रसूल अल्लाह ही माजरा है, रोज़ो तो उन्हनि जो खुली वियो आहे, उल्टी हुन करे विधी आहे, कसदन इरादतन जे करे को माण्हू उल्टी कंदो आहे त रोज़ो टुटी पवंदो आहे। पर अल्लाह जा हबीब असांजे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे पई, गोश्त हिननि जे पेट मां किथां निकितो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था, मुंहिंजे अल्लाह पाक क़ुरान मजीद में इरशाद फरमायो आहे त जेको को इंसान ॿिए इंसान जी गिला कंदो आहे त गोया उहो पंहिंजे सॻे मुर्दार भाउ जो गोश्त पटे खाईंदो आहे। माण्हू गिला खां रोकबा न आहिनि, हुन जी गिला आई, हुन जी गिला आई, कचहरी में मज़ो ई न थींदो जेसीं ताईं चइनि माण्हुनि जी गिला न कजे। पर अल्लाह ताला क़ुरान पाक में मना फरमाए, ला यग़्तब बादुकुम बादा, ख़बरदार हिक ॿिए जी गिला न कंदा कयो। छा तव्हांखे इहा ॻाल्हि पसंदि आहे? तव्हांखे इहा ॻाल्हि वणंदी आहे? अवां ईअं करे सघंदो जो तव्हांजो सॻो भाउ हुजे, मरी वियो हुजे, उन जो लाश तव्हांजे आॾो पियो हुजे ऐं उन लाश खे छुरीअ सां वढींदा वञो ऐं उन भाउ जो गोश्त खाईंदा वञो, अवां जी ॻाल्हि इहा तव्हांखे पसंदि कान ईंदी, अवां जो ज़मीर तव्हांखे इजाज़त कोन ॾींदो ऐं इनखे मकरूह भाईंदव, ख़राब सम्झंदव। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, जेकॾहिं तव्हांखे इहा ॻाल्हि ॾुखी थी लॻे जो पंहिंजे भाउ जो मुर्दार जो गोश्त नथा खाओ त ॿिए मुस्लमान जी गिला बि न कयो। जेकॾहिं गिला कंदव त ईअं गोया तव्हां पंहिंजे भाउ जो गोश्त था खाओ पिया। अल्लाह जे हबीब फरमाए, हिन औरतुनि रोज़ो रखियो हो, रोज़ो रखे माइन गॾिजी वेही गिला कई हुई। गिला करण जो मतिलबु हिन गोश्त खाधो आहे, ज़ाहिर में गोश्त कोन खाधऊं, पर मुहम्मद अरबी पंहिंजे मोजिज़े सां हुनखे ॾेखारियो त गोश्त हिन जे वात मां निकिरी चुको आहे। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात सां तव्हांखे हर बुराई खां, गिला खां, ग़ीबत खां हूअ बि पनाह ॾे, पर ख़ासि करे शन रोज़े में असांखे अल्लाह ताला बुराई खां, गिला खां पनाह ॾियण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंदा सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अर्ज़ कयोहुन त अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन। अधु रमज़ान शरीफ जो पूरो थियो, पर नबी पाक फरमाइनि था व औसतुहु मग़फ़िरतुन, हिन जो विचो ॾहाको माफ़ीअ जो ॿ ॾहाको आहे, पर माफ़ी उन जे लाइ आहे जेको अल्लाह पाक जी दरबार में ईंदो आहे पाई पांद गिचीअ में अङण जे अचनि ढकण थी ढकजन तो लख हुजन तब माफ़ियूं ॾिजन मेंधरा। दोस्तो तक़रीर पई हलंदी, पर हिकिड़ी नई ॻाल्हि विच ते तव्हांखे अर्ज़ु कयां। असां मदरसे मां हिकिड़ो रिसालो छपायो आहे। रिसालो त हर 3 महीने ईंदो आहे, साल में 4 रिसाला ईंदा आहिनि, पर ही जेको रिसालो आहे हिन में हिकिड़ी नई ॻाल्हि आहे जेका अॻनि में कान्हे। उहा ॻाल्हि हीअ आहे त तव्हां शायदि ॿुधो हूंदो, साल थी वियो आहे पूरो, पर अञा साल में बि कुझु ॾिहाड़ा बाक़ी आहिनि। कराची जो हिकिड़ो सैयद हो, उहो मदीने शरीफ़ वियो, उमिरे ते वापसि जॾहिं वरियो, मदीने मां ज़ियारत करे हाणे वरी वापसि मके अची जिद्दे पियो अचे। मके ऐं मदीने जा 2 रस्ता आहिनि, हिकिड़ो जेको अॼुकल्ह आम तरह हले थो, ऐं ॿियो रस्तो हुआ जेको अॻे पुराणो हूंदो हो, राबग जो रस्तो सरबो हो, बदर जे मैदान मझां रस्तो गुज़रंदो आहे। उन रस्ते ते विच ते, मके ऐं मदीने जे विच ते, बदर जे वेझो हिकिड़ी जाइ आहे जंहिंजो नालो आहे अबवा शरीफ़। छा दा? अबवा, अलफ बे वाव अलफ, अबवा। उहो मक़ाम मां बाबा बरकत मक़ाम, इज़त वारो मक़ाम आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, न जाइ ते सैयदुल अंबिया, इमामुल अंबिया, खातमुल अंबिया, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी हज़रत अमड़ आमना दफ़न थियला। हज़रत आमना जी मज़ार आहे उते। मुंहिंजा सोना 1400 साल गुज़री विया आहिनि, उहा क़बर उन जॻह ते आहे। मुस्लमान ईंदा वेंदा ज़ियारत कंदा आहिनि, पर ख़ुदा खानो ख़राब करे इन नजदन हुकूमत वारनि जो, उन्हनि पर साल उन महबूब जे अमड़ जे क़ब्र जे मथां बिल्डोज़र हणी राहे छॾियो। अहिड़ी बेदर्दी कयूं जो आलम इस्लाम में अहिड़ी बेदर्दी कान्हे।
अज खाग में जन्नतुल बकिया में बिल्डोजर घुमायूं, इमाम हसन जो रोज़ो ड्रायूं, फातिमत ज़हरा जो रोज़ो ड्रायूं, हज़रत इमाम बाकिर जो रोज़ो ड्रायूं, इमाम जाफ़र सादिक जे रोज़े खे ड्रायूं, नबी करीम जे चाचे हज़रत अब्बास जे रोज़े खे ड्राए छॾियूं, हज़ूर जे प्यारे सहाबी हज़रत उस्मान जे रोज़े खे ड्राए छॾियूं, हज़रत दाई हलीमा जे रोज़े खे ड्राए छॾियूं, हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जी प्यारी दाई हलीमा, हज़रत अली जी प्यारी अम्मड़ बीबी फातिमा, उन जी क़ब्र शरीफ़ खे ॾाठऊं। पर ज़ालिमनि मुंहिंजा दोस्त हिन साल गुज़िरियल साल इहो ज़ुल्म कयो आहे जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जे प्यारी अम्मड़ जे क़ब्र खे बि ड्राए छॾियो आहे। आलम इस्लाम खे का ख़बर ई कान्हे, बसि सुता पिया आहिनि। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं पाकिस्तान में को मामूली कमु थो थिए त अमरीका उतां रड़ियूं पियो करे, पाकिस्तान इंतिहा पसंद आहे, ज़ुल्म थियो, फलाण थियो, घोड़ा रे घोड़ा। सारी दुनिया में पाकिस्तान के बदनाम कयो थो वञे, पर हेॾो वॾो ज़ुल्म थियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, मुस्लमाननि जे हुकूमत जे मथां कन ते जूअ बि कान थी हले। ख़ुदा जो कसम आहे, आमना साइण जो सारे जहान ते एहसान आहे। उन खां पुछो, ज़ालिमो छो था ड्रायो, छो ड्राती अथव? नऊज़ बिल्लाह, मूंखे उहे लफ़्ज़ चवंदे शर्म थो अचे। उन ज़ालिम हुकूमत वारनि चयो त इहा क़ब्र काफ़िरानी जी क़ब्र आहे। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। दोस्तो अज़ीज़ो, उन्हनि जो अक़ीदो आहे नजदुनि जो, ऐं अॼुकल्ह जेके वहाबी देवबंदी आहिनि इहे बि उन्हनि सां शामिल आहिनि। इन सभिनी जो अक़ीदो आहे त नबी पाक जा अबो ऐं नबी पाक जा अम्मा इस्लाम खां अॻे गुज़ारे विया हा, तंहिंजे करे उहे मुस्लमान कोन हा। नऊज़ बिल्लाह उहे दोज़खी हा। हुज़ूर इस्लाम पोइ आंदो आहे, हुनखे इस्लाम नसीब कोन थियो आहे। मूंखां इहो सुवालु हिकिड़े माण्हू पुछियो आहे त साईं तव्हां शरीयत मुताबिक़ ॿुधायो त नबी पाक जा अबो अम्मा मुस्लमान हुया या न? इन्हीअ ते मां तमामु तफ़सील सां वॾी सिंधी ज़ुबान में हिकिड़ी फतवा लिखी आहे। दोस्तो अज़ीज़ो, जंहिं मां क़ुरान मां सबूत हल, हदीस मां सबूत हल, तारीख़ मां सबूत हल त मुंहिंजे मोहम्मद करीम जा अबो अम्मा मुस्लमान हा। उहो किताब हिकिड़े मौजूदु आहे, वठो। 2-3 कापियूं हल ख़तम थी वेंदियूं, तंहिंजे करे ही छोकिरो तव्हां वटि ईंदो, इहो किताब ज़रूरु ख़रीद कयो। अवां पढ़ो त तव्हांजो ईमान ताज़ो थिए, अवां खे ख़बर पवे त महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वालिदैन छा हा। दुरूद पढ़ त मां इन बारे में तोखे थोरो ॿुधाए छॾियां। वरी दुरूद मुंहिंजे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तो अज़ीज़ो, तव्हां थोरो सोचो, कुफ्र उनखे चइबो आहे, कुफ्र ही मसलो सम्झण जहिड़ो अथव। कुफ्र उनखे चइबो आहे जो नबी को पैगाम खणी अचे ऐं अॻियो माण्हू हुनजो इनकार करे त मां नथो मञां, इहो आहे कुफ्र। अव्हां खे इहो बि ख़बर हुजणु खपे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां वठी असांजे नबी ताईं विच ते 600 साल गुज़रिया आहिनि, पर इन 600 साल में हिकिड़ो बि नबी कोन आयो हो। ईसा अलैहिस्सलाम इहे सम्झो त नबी करीम खां अव्वल आख़िरी नबी हो। आख़िरी नबी सभिनी नबियनि जो त मुंहिंजो मोहम्मद अरबी नबी आहे, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां अव्वल आख़िर में जेको नबी आयो सो हज़रत ईसा अलैहिस्सलाम आयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां वठी करे असांजे नबी ताईं 600 साल गुज़री विया। इन ज़माने में को बि नबी कोन आयो आहे। इन ज़माने जे विच में 600 साल में जेके माण्हू गुज़रिया हुआसीं, 2 क़िस्मनि जा माण्हू हुआ। ईसा खां वठी नबी पाक ताईं नबी कोन्हे। इन विचे दौर में जेके माण्हू हुआसीं 2 क़िस्मनि जा हुआ। हिकिड़ा उहे आ जेके बुतनि जी पूॼा कंदा हुआ, शिरक कंदा हुआ, उहे सवासदा जहन्नमी आहिनि। पर ॿिया उहे माण्हू हुया जेके चवंदा हुआ असां शिरक कोन कंदासीं, असां त अॻियनि नबियनि जे मज़हब ते आहियूं, ईसा जे मज़हब ते आहियूं, इब्राहिम नबीअ जे दीन ते आहियूं, मूसा नबीअ जे मज़हब दीन ते आहियूं। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, इन जे बारे में सभिनी आलिमनि बुज़ुर्गनि किताबनि जो चवणु आहे त उहे सभई जन्नती आहिनि, छो त हुन खां इनकार साबित कोन थियो आहे। अॻे नबीअ जे दीन ते हुया, अॻे नबीअ जे शरीयत खे मञींदा हुआ, तंहिंजे करे उहे काफ़िर कोन लेखबा, उहे मुस्लमान लेखबा। मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद करीम जो बाबो साईं हज़रत अब्दुल्ला हज़ूर पाक अञा अम्बड़ जे पेट में हुया। कुर्बान वञा मां पंहिंजे महबूब मोहम्मद पाक जी ज़ात, अञा हुज़ूर अम्मा जे पेट में 6 महीननि जो आहे त हज़रत अब्दुल्ला जान छॾे थो वञे। कुफ्र त कयईं कोन,
नबी पाक ने शरीयत जो इनकार ही कोन कयई, पाण ॼावा ही कोन, इस्लाम जो ऐलान ही कोन थियो, इनकार थियो ही कोन। हज़रत अब्दुल्ला इब्राहिम खलीलुल्लाह जे दीन ते हो, पोइ जेको मिल्लत इब्राहिमी ते हुयो उहो बि जन्नती आ। हज़रत अब्दुल्लाह जो हिकिड़ो अजीब वाक़ियो ईंदो आहे, दुरूद पढ़ त मां तोखे ॿुधायां। मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व अज़वाजिही व बारिक वसल्लम तस्लीमा। वरी सलात मुंहिंजे साईं ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक वसल्लम अलैहि। मक्के जे शहर में हिकिड़ी औरत आ, शरीफ खानदान जी औरत आ, दौलत वारी औरत आ। हज़रत अब्दुल्लाह जे मथां नज़र पस हेॾे आयो, केरु आ? अब्दुल मुत्तलिब जो पुटु हाशिमी आहियां। नालो छा थी? अब्दुल्लाह नालो आ। उन माई चयो, अब्दुल्लाह 100 उठ तोखे मां ॾियां थी, ए 100 उठ मूंखां क़बूल कर। साईं छो थी मूंखे ॾी ॻाल्हि कहिड़ी आहे? उन माई चयो त इन ॻाल्हि जे करे आउं 100 उठ तोखे ॾियां थी त तूं मूंसां शादी कर। हज़रत अब्दुल्लाह फरमाइनि था, न आउं तोसां शादी कोन कंदुसि, मुंहिंजी बाबे मंगणी करे छॾी आहे। औरत खे जवाब ॾेई पंहिंजे वालिद वटि आयो आहे। वालिद शादी हज़रत बीबी आमना सां कराई आहे। बीबी आमना सां शादी करण खां बाद में कुझु अरसो गुज़रियो। हज़रत अब्दुल्लाह वरी उन माई वटां अची गुज़र कयो आहे। उन माई हज़रत अब्दुल्लाह ॾे निहारे मुंहुं खणी फेरायो। हज़रत अब्दुल्लाह खे हैरत लॻी आहे। पुछे थो, औरत मां उहो साॻियो अब्दुल्लाह आहियां जंहिंखे 100 उठ बासिया हुयई त 100 उठ वठो पर मूंसां शादी कर। हाणे छा ॻाल्हि आहे जो मुंहिंजे तवजो ई कोन थी ॾी पई? अॻे त मिनथूं पे कई, हाणे वाझाए बि कान थी। हज़रत अब्दुल्लाह खे माई चयो आहे, ॻाल्हि ॿुधाए। उन ॾिहाड़े मूं वटां वञी पोइ तो छा कयो हो? चए थो, आउं पंहिंजे घर वारी वटि वियो हुउसि, मूं शादी कई आहे, हज़रत आमना सां मां गॾु पंहिंजो वक़्तु गुज़ारियो आहे। माई थी चए, मूंखे अलाह पाक जो कसम आहे अब्दुल्लाह, मां का फाहिश औरत कान आहियां, मां का गंदी औरत कोन आहियां जो 100 उठ बि ॾियां तोसां शादी कयां। वल्लाह रअयतुहु फी जबीनिका नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मूंखे अल्लाह जे ज़ात जो कसम आहे, मां त तुंहिंजे पेशानी में मुहम्मद जो नूर ॾिठो। मां त चयो त तुंहिंजे पेशानी में मुहम्मदी नूर आहे। दिल में चयुमि त जेकर तोसां शादी कयां त इहो मुहम्मदी नूर माॾे अचे ऐं मुहम्मद जी अमर मां बणिजी वञा। पर वाह जो भाग थिया दाई, वाह जो भाग थिया अमर आमना जा, जो इहो नूर ओॾे हलियो हुयो ऐं मूंखे कोन मिलियो। मां हाणे तोॾे इन जे करे तवजो कान थी कयां। हज़रत अब्दुल्लाह जमल माई वटि वियो हो पहिरें दफ़े, औरत चयो हो त मूंसां शादी कर, मां 100 उठ तोखे थी ॾियां पई। त हज़रत अब्दुल्लाह जा जेके लफ़्ज़ हासे लिखण जहिड़ा आहिनि, सोचण जहिड़ा आहिनि, इहे इन किताब में लिखिया पिया आहिनि। हज़रत अब्दुल्लाह माई खे फरमायो आहे त औरत ख़बरदार, मां नौजवान ज़रूरु आहियां ऐं तूं हसीन बि ज़रूरु आहीं, माल बि मूंखे ॾिए थी, पर अब्बे अम्मा जे इजाज़त खां सवा, पंहिंजे ख़ानदान जे चवण खां सवा नाजाइज़ तरीक़े सां तोसां शादी कयां, अहिड़ी शादीअ खां त मौत भलो आहे। इन शादीअ खां मरण भलो आहे। मरी सघां थो पर नाजाइज़ कमु करे कोन सघां थो। हराम जे वेझो मां वञण वारो न आहियां। अदा तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त इहो मुस्लमान मोमिन जो अक़ीदो हो या नऊज़ बिल्लाह के काफ़िर जो अक़ीदो हो। अच्छा, ॿी ॻाल्हि अॻिते ॿुध। दाई हलीमा महबूब खे खणी वई आहे। पोइ बीबी ज़ाई हलीमा हुते अजीब ग़रीब मौजज़ा ॾिठा। दिलि त न पई चवेसि त मुहम्मद करीम खे पंहिंजे घरां परे कयां, मां वटि रहे, पर उते इत्तिफ़ाक़ सां अहिड़ा वाक़िया थिया। यहूदी हिकिड़ो दफ़ो हमिलो करे आया, ॿियो दफ़ो नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे मथां आसमान तां मलाइक लही आया। मलाइक इंसानी शक्ल में हुज़ूर खे पट ते सुम्हारियऊं। महबूब फरमाइनि था, मुंहिंजे सीने खे चाक कयऊं ऐं मां ॾिसां पियो, मुंहिंजे दिलि खे ॿाहिरि कढियऊं। न को दर्द आहे न को सूर आहे। माण्हूअ जी दिलि निकिरंदी आहे त मरी पवंदो आहे, पर मुंहिंजा हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, मां पाण वाझायां पियो, मां पाण निहारियां पियो, मां पाण ॾिसां पियो। उन मुंहिंजी दिलि खे खणी हिक ॿिए खे ॾेखारनि पिया ऐं मलाइक सगोरा चवनि पिया त यार, हिन सोहणीअ दिलि जहिड़ी दिलि अल्लाह जहान में पैदा ई कान कई आहे। हिन सोहणी दिलि जहिड़ी सोहणी दिलि अल्लाह ठाही कान्हे। नबी से फरमाइनि था, सभु कुझु मां मुहम्मद ॾिसी रहियो आहियां। दाई हलीमा खे ख़तरो थियो त हिन नंढड़े ॿारड़े सां अलाए छा छा कहिड़ियूं कहिड़ियूं नयूं नयूं हरकतूं पियूं थियनि, भला माइटनि खे त ॾेई अचां। सम्झो था अलाए न? पोइ माइटनि वटि त हुजे,
उतो ताइफ़ मां खयईं। हज़रत हलीमा उन जो मुड़ुसु हारिस ॿई ॼणा हलिया हल। उहे हली करे ऐं पंहिंजे महबूब जी अमड़ खे चयो, तूं पंहिंजो बचिड़ो संभाल, असांखे ख़तरो आहे, मतां हिनखे को नुक़सानु पवे। हज़रत दाई हलीमा खे हज़रत हारिस खे अमड़ आमना फरमाए थी, ओ दाई हलीमा, ओ हज़रत हारिस, हिन मुंहिंजे मुहम्मद बचड़े ते ख़तरो तव्हां न कयो। छाजे करे जो जॾहिं मुंहिंजे पेट मुबारक में आयो हो, मूंखे अल्लाह पाक जी ज़ात जो कसम आहे, आसमान तां मलाइक लही मूंखे मुबारक ॼणा आया हुआ ऐं मलाइक मूंखे चई रहिया हुआ, फी बतन का सैयदुल अव्वलीन वल आखिरीन। ओ हज़रत बीबी आमना, तुंहिंजे पेट में अॻियनि पोयनि सभिनी नबियनि जो सरदार आहे। इज़ा वुलिदत फसम्मीह मुहम्मदा, असां तोखे ॿुधाइण आया हो, इहो भागन भरियो जॾहिं ख़ैर सां ॼमे त नालो मुहम्मद रखजांसि। बीबी साहिबा फरमाए थी, मुंहिंजे बचड़े ते ख़ौफ़ था कयो? हाँ, अव्हांखे भउ थी पियो आहे, अव्हांखे ॻणती थी पई आहे त हिनखे को नुक़सानु पवंदो? न, मूंखे हिन बचड़े जे लाइ यकीन आहे त वधंदो, वॾो थींदो, जवान थींदो, ऐं रुगो जवान कोन थींदो पर नबियनि जो सरदार थींदो, इमामुल अंबिया थींदो। अव्हां जेकॾहिं मोटाए आया हो त मूंखे ॾियो, पर हिन ते तव्हां भउ न कयो, हे अल्लाह जो मुंतखब नबी आहे। अदा मूंखे हाणे ईमान सां ॿुधा त इहो ईमान वारी औरत जो अक़ीदो आहे या काफ़िरानी जो अक़ीदो आहे जेका ॼमण सां मुंहिंजे मुहम्मद करीम खे सुञाणे थी ऐं जंहिं 8 महीना हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे पेट में सांढियो आहे। रब करीम जो कसम आहे, बीबी आमना ख़ुदि चवंदी हुई त मां जंहिं बि पत्थर ते पेर रखंदी हुअसि त पत्थर मां आवाज़ ईंदो हो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। खूह जो पाणी ॿाहिरि निकिरी ईंदो हो। हुज़ूर साईं जी अम्मा चवंदी त वण झुकी मुंहिंजे मथां सलाम कंदा हुआ। और तूं त दुनिया जो ॿियो बि घणियो हो, पर हज़रत दाई हज़रत अमड़ आमना खे पक ही त मुंहिंजे पेट में मुहम्मद करीम जी ज़ात आहे जेको नबियनि जो सरदार आहे। अड़े अहिड़ी औरत खे नऊज़ बिल्लाह काफ़िरानी चवणु, इन मुला जे माउ खे न को चए तुंहिंजी माउ नसवारड़ा। अबा कावड़ींदसि या न? तुंहिंजो पीउ चरसी आहे, कावड़ींदसि या न? अरे तुंहिंजो पीउ अलाए कहिड़ो आहे, तुंहिंजे पीउ खे को सुञाणे कोन थो। मुंहिंजे मुहम्मद करीम जे अबे अम्मा जो ज़िक्र अल्लाह क़ुरान पाक में फरमायो आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, तकल्लुबुका फिस्साजिदीन, ऐं मुंहिंजा मुहम्मद करीम मां आदम खां वठी करे हज़रत अब्दुल्लाह आमर आमना ताईं हमेशा हमेशा तुंहिंजे नसब में तुंहिंजो नूर उते रखियो आहे जेके हमेशा सजदा कंदड़ हा। वतकल्लुबुका फिस्साजिदीन, जेके सजदा कंदड़ अल्लाह जा नेक बाना हा, मुहम्मदी नूर खे मां उते रखियो आहे। इन्नमल मुशरिकून नजसुल, मुशरिकन जो जिस्म पलीत आहे, मां अल्लाह पसंद कोन कंदो आहियां जो पाक मुहम्मद जो नूर पलीतन में रखा। मां त उते खानदान में नूर रखियो आहे जेको मुहम्मद जो नस्ल ऐं नसब पाक ऐं पाक आहे। मालूम थियो त मुस्तफ़ा जी अमर बि मोमिनाणी हुई। आख़िरी हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां, दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदो। ॾाढे ॾाढे मुहबत सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। महबूब करीम जी ज़ात पंहिंजे अमड़ वटि आया। महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा साइण जा जेके मामाणा हा उहे मदीने में रहंदा। मके में पाण रहे थी, पुट बि मके में, पाण बि मके में। महबूब खे खयईं 6 सालनि जा आहिनि पाण। घणा साईं? 6 साल नंढड़ा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पाण सां वठी मदीने वई। हज़रत बीबी उम्मे अयमन रज़ी अल्लाह तआला अन्हा उहा बि गॾु आहे। उते पंहिंजे मिटनि सां मके खां मदीने वञी माइटनि सां मिली, हबीब खे घुराए पंहिंजा ख़ानदान ॾेखारियईं, पंहिंजा मामाणा नबी पाक जे अमड़ ॾेखारिया। हफ़्तो ब हफ़्ता रही वापसि मोटी आ। वापसी में अल्लाह जो शान, रस्ते में बीबी साहिबा जबल में, पहाड़ में, वाट में बीमार थी पई। जब बीमार थी पई त बीबी उम्मे अयमन थी चवे, हिकिड़ी मां आहियां, हिकिड़ो असां सां जत सुहो आहे, हिकिड़ो मुहम्मद करीम आहे, हिकिड़ी मुंहिंजे मुहम्मद करीम जी पाक अमड़ आहे। असां जॾहिं अबवा जे मक़ाम ते आयासीं, जंहिं जाइ ते महबूब जी अम्मा जी मज़ार आहे, उन अबवा जे मज़ार ते महबूब जी अमड़ हलण खां ज़ोर थी वई आहे। उते हिकिड़ो कबीलो रहंदो हो बदविन जो। असां उन खां पाणी वरितो आहे, मदद घुरी आहे, उहे असांजे मदद जे लाइ आया। जंहिंमहिल बीबी साहिबा जा आख़िरी पसाह थिया तंहिंमहिल महबूब पाक खे पंहिंजे सेरांदी खां वेहारे महबूब जे तरफ़ अखियूं खणी बीबी साहिबा अरबी में बैत पढ़िया।
जंहिंजो तर्जुमो तव्हांखे ॿुधायां। उनजो तर्जुमो ही आहे, तो मोहम्मद मिठड़ा तूं उन वॾे वॾे बख़्त वारे पीउ जो पुटु आहे जंहिंजो नालो अब्दुल्लाह आहे। उहो अब्दुल्लाह जंहिंजे लाइ कुणा विधा विया हुआ। कुणा विझी करे ॿिनि भाइरनि जे विच ते हिन खे मुंतख़ब कयो वियो हो। कीअं मुंतख़ब कयो वियो हुयो? ईअं मुंतख़ब कयो वियो हो जो हज़रत अब्दुल मुतलिब कसम खयो हो त हिकिड़ो जवान पुटु अल्लाह जे राह में क़ुर्बान कंदुसि। पोइ कुणो जो विधई त अब्दुल्लाह जे नाले निकिरी आयो। पोइ हज़रत अब्दुल्लाह जे एवज़ में 100 उठ ॾिनई। हज़रत बीबी आमना चवे थी, मुंहिंजे प्यारे मोहम्मद करीम जी ज़ात, तूं उन पीउ जो पुटु आहे जंहिंजो नालो अब्दुल्लाह आहे, जंहिंजे जान बख़्शण जे लाइ 100 उठ जी क़ुर्बानी ॾिनी वई हुई। ऐं यादि रखजां अब्दुल्लाह, हर नओं पुराणो थींदो, हर नौजवान कुराड़ो थींदो, हर ज़िंदा माण्हू मरी वेंदो, पर मां मरां ज़रूर थी, पर मुंहिंजा प्यारा मोहम्मद करीम मुंहिंजो नालो क़यामत ताईं हूंदो जो तो मोहम्मद खे छॾियो थी वञा। हर पुरानी शइ, हर नई शइ नेठि पुरानी थींदी आहे। हर नौजवान नेठि कुराड़ो थींदो आहे। हर मज़बूत जाइ नेठि कमज़ोर थी किरंदी आहे। मूंखे बि जहान छॾिणो आहे। ऐं मोहम्मद मिठा, मां बि दुनिया मां वञा थी पई, पर मूंखे पक्का त जीअं तुंहिंजो नालो क़यामत ताईं ज़िंदा हूंदो, मोहम्मद मिठा मुंहिंजो बि नालो ज़िंदा हूंदो। इन जे करे मुंहिंजो नालो ज़िंदा हूंदो जो मां तो जहिड़ो भाग भरियो मोहम्मद बचो ॼणियो जहान खे ॾियो थी वञा पई। अदा मूंखे सच ॿुधाइजां, इहा मोमिन चइजे या नऊज़ बिल्लाह काफ़िराणी चइजे? ॾाढे त चओ मोमिनाणी आहे जेका ॼाईंदे ई मुंहिंजे मोहम्मद खे सुञाणे थी त मोहम्मद अल्लाह जो आख़िरी नबी आहे। ऐं हबीब जी नबूअत जो ऐलान थियो आहे 40 साल महबूब करीम जे अमर जे वफ़ात खां पोइ। 54 साल बाद में हबीब 6 साल जो आहे जो अमर गुज़ारे वई। पाण 40 सालनि जा थिया, माना छा 54 साल गुज़री विया। उन खां पोइ नबूअत जो हुज़ूर अमर जे वफ़ात खां पोइ ऐलान कयो आहे। ऐं इन अमर खे जेको बदबख़्त नऊज़ बिल्लाह काफ़िर चवे सो पाण काफ़िर आहे। उहो मुंहिंजे महबूब करीम जे अबे अम्मा खे ईज़ाए थो। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, अल्लज़ीन यूज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाहु फ़िद दुनिया वल आख़िरते व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना। अल्लाह ताला क़ुरान में फरमाईंदो आहे, जेको मूंखे ऐं मुंहिंजे रसूल खे ईज़ा ॾींदो आहे, मां अल्लाह हुन ते दुनिया में बि लानत कई आहे त आख़िरत में बि लानत कई आहे। जेको हबीब जे अबे अम्मा खे काफ़िर चवे सो हुज़ूर खे ईज़ाए थो पियो। ओ अदा जेको हुज़ूर खे ईज़ाए थो सो लानती हूंदो आहे। दुआ कर छॾ अल्लाह ताला असांखे लानती टोले खां बचाए छॾे। फ़ैसिले वारी ॻाल्हि ॿुधायां न अबा? सलात पढ़ त ॿुधाए। वरी सलात मुझे अभी बदे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अदा अॼुकल्ह कंहिं बि माण्हूअ जे पीउ खे घटि वधि ॻाल्हाइबो त हुनजे पुट खे तकलीफ़ ईंदी। ॻाल्हायो अदा कान ईंदी? खणी तजुर्बो करे ॾिसो। पीउ मरी वियो हुजेसि, अवां पुट जे आॾो पिणस जी गिला कयो त पिणे फुटियूं चोराईंदो, वॾेरनि जो ॿिज बि खणी वेंदो। कलर जूं ॾींदा हुआसीं 4 बोरियूं त 3 विकिणी ईंदो, हिकिड़ी विझंदो। पिणे जा कम अहिड़ा हूंदो। हेलाली त हणंदी कुहाड़ी मथे में, भला जे न त बि तोखां उथी वेंदो त यार हया नथो अची अबे जी गिला थो करे। ईअं आहे या न आहे? ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ओए उम्मतियो कलमे भरण वारो जेके चओ था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, अव्हां जा रोज़ानो अमल जेके आहिनि न उहे मां मुहम्मद वटि पेश थींदा आहिनि। मूंखे तव्हांजे प्रकारनि जी ख़बर पवंदी आहे। हिकिड़ो न कचहरी में वेही नबी पाक जे अबे अम्मा जी गिला करे, ऐं इहा ख़बर नबी से खे पवंदी आहे न, पोइ महबूब जी ज़ात खे रंज थींदो या ख़ुशि थींदा? अरे क़यामत में जेको किरोड़नि गुनहगारनि जी शफ़ाअत करे जन्नत वठी ॾींदो, उहो अबे अम्मा खे छॾींदो? ॻाल्हायो था, ॻाल्हायो त। हुज़ूर जी शफ़ाअत मञो था? क़यामत में शफ़ाअत फरमाईंदा? घणनि जी? चओ किरोड़नि जी। किरोड़े गुनहगारनि खे महबूब जन्नत में वठी वेंदो। अरे जेको किरोड़नि गुनहगारनि खे जन्नत में वठी वञे, उहो पंहिंजे अबे अमर खे छॾींदो? अजीब हिकिड़ी हदीस पाक आहे। मुंहिंजे महबूब जी घरवारी अमर आशा सिद्दीक़ा सौ रज़ी अल्लाह ताला अन्हा, उहा रिवायत थी करे त महबूब साईं जॾहिं हजतुल वदा जे टाइम ते मोटिया, आख़िरी हज करे, मूंखे ख़बर कान हुई, हिकिड़ी मज़ार ही पाण उन जे मथां वेठा, पर हबीब जे अखियुनि मथां नार वहनि पिया। थोड़ी देर खां पोइ थिया आया, खिलंदा आया,
मुझे भर में आया मां चयो या रसूल अल्लाह कुर्बान वञा तव्हां तां ॾाढो तव्हांजे अखियुनि मां लुड़क पे वढ़ा कहिड़ी ॻाल्हि आहे कंहिंजी ख़बर आहे हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था आशा तोखे ख़बर कान्हे का मुंहिंजे जीजल अमर आमना जी ख़बर आहे रो छो था साईं पाण फरमाए था मूंखे अम्मा यादि अची वई आहे अम्मा जो शफ़क़त भरियो प्यार यादि अची वियो आहे मूंखे उहो अम्मा जो मौत जो मंज़र यादि आहे जो अम्मा दम ॾेई रही हुई अखियूं अंबर जूं मुंहिंजे मुंहुं मुबारक में हुयूं ऐं मुंहिंजी अमर चई रही हुई त मां मोहम्मद छॼो थी वञा मुंहिंजो ज़िक्र क़यामत ताईं हलंदो इन जे करे शफ़क़त ई पिदरी शफ़क़त वादरी शफ़क़त आहे औलाद खे भाउ पीउ यादि ईंदा आहिनि रोअण इन जे करे आहे कि भला खिलो छो था भला पाण फरमाइनि था त मुंहिंजो अबो अम्मा जन्नती हुया मुंहिंजो अबो अम्मा अॻियनि नबियनि जे मज़हब ते हा इब्राहिमी दीन जे मथां हुआ खलीली मज़हब जे मथां हुआ यकीनन जन्नती हुया यकीनन अल्लाह पाक उनखे जन्नत में मोकिलियो आहे पर मुंहिंजे उम्मत जो शान वॾो आहे कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास अल्लाह पाक फरमाईंदो आहे मोहम्मद मिठा तुंहिंजे उम्मत जो वॾो शान आहे अॼु मां रब खे चयो मौला मुंहिंजो अबो अम्मा आहिनि त जन्नती अॻियनि नबियनि जे मज़हब ते हुया जन्नती आहिनि पर उम्मत मुंहिंजीअ जो बि शरफ़ हुननि खे मिले मौला मुंहिंजी दुआ क़बूल कर ओ हज़रत आशा खिला इन्ही जे करे थो जो अलाह मुंहिंजी दुआ क़बूल कई आहे ऐं मुंहिंजे अबे खे अम्मा खे अलाह ॿीहर जेरो कयो आहे जेरे करण खां पोइ ॿिन्हीअ मुंहिंजे मथां कलमो भरियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजी प्यारी घर वारी खुशी इन्ही जे करे थी आहे जो रब करीम मुंहिंजी दुआ क़बूल करे अबे अम्मा खे ॿीहर ज़िंदा कयो आहे ऐं ज़िंदा करण खां पोइ मुंहिंजे अबे अम्मा खे अल्लाह पाक ईमान जी दौलत नसीब फरमाई आहे अॻ में बि हुई पर उहो अॻे नबीअ जे उम्मत में हुया हाणे मूंखे ख़ुशी थी आहे जो वरी मुंहिंजे उम्मत में बि आया अल्लाह मुंहिंजी दुआ क़बूल करे ज़िंदा कयो आहे ज़िंदा करे वरी हुनखे ईमान नसीब कयो आहे ईमान अॻे बि हुयो पर मूं वारी उम्मत में दाख़िल कयो आहे वरी हुनखे दुबारो क़ब्र में मोकिलियो हाणे मूंखे ख़ुशी आहे त मुंहिंजो अबो अम्मा क़यामत में उम्मती मूंसां गॾु हूंदा मां तव्हां खां पुछां थो अल्लाह मुंहिंजे खे जीअरो कंदो आहे न अंधनि खे इहा बि ख़बर कान्हे सूरत बकर अलहमद खां पोइ जेका ड्रगी सूरत आहे ऐं वॾे खां वॾी क़ुर जी सूरत आहे नालो त सूरत बकर छा नालो अदा माफ़ कजो जे 2 मिंट मथे थियनि त माफ़ कोन कंदव ॿाहिरां सफ़ा चुप आहिनि उहे वरी ताड़े ईंदा आहिनि ख़ुतबे महिल ख़ुतबो थींदो उहो भॼंदा अहिड़ा ईंदा वताए फ़क़ीर कयो हो कंहिंसां वापा वञो भाईचारो जागो था न चे पाण सां गॾु जोर कयूं फ़क़ीर खे चवण तूं फ़क़ीर माण्हू आहे तोखां हाणे मां कहिड़ो कमु करायां हे गंद कुहड़ मां थो साड़ियां तूं रुगो टांडो खणी आ बाक़ी ॿियो कमु माते आहे फ़क़ीर चयो हा तूं भला कोहड़ो गॾु कर त मां खणी अचां वियो टांडो खण फ़क़ीर वियो त वियो हिन वीचारे कोहड़ो साड़ियो रेज छॾियो हर कया बनी जो बंजू भरायईं पेहो रखियईं लाबारो कयईं गाह गाहे अन्न वावरे तयारु कयईं त फ़क़ीर टांडो खई भॻो पियो हुजे जंहिंमहिल हिन जे वेझो आयो तकिड़ो पियो आयो न थाॿो आयुसि वञी किरियो जंहिंमहिल किरियो त महिल हारी थो चएसि फ़क़ीर एतिरी देरि चई यार तो वारी तकड़ त फुरियो आहे न मूंखे या तकड़ न हुजेव त ॾाढा भला हो असांजे दोस्तनि खे बि तकड़ अहिड़ी आहे ओ जंहिंमहिल बांग ॿी ईंदी ख़ुतबे ते वेहंदुसि पहिरों ख़ुतबो बि ख़तमु थी वेंदो ॿिए में भॼंदा ईंदा बाहूं कुंजींदा अलाह शल हिदायत करेनि ॿुधो मसइलो ॿुधो नबी सही फरमाइनि था जंहिं ख़ुतबो न ॿुधो तंहिंजो जुमो आहे ई कोन छा ॿुधो आहे जंहिं ख़ुतबो तंहिंजो जुमो आहे ई कोन ऐं नबी सही फरमाइनि था जंहिं जुमे खां बाद वारियूं ऐं उहे साॻा वरी वेठा बि पोइ सिफ़ में हूंदा अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह दुआ लाइ बि कोन तरसंदा वठी भॼंदा छापड़ 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 धूगर सुनत बि कोन पढ़ंदा ऐं नबी करीम फरमाइनि था जंहिं जुमे खां बाद जी सुनत न पढ़ी उनजो जुमो थियो ई कोन ख़ुदा जे वास्ते जुमे जे ॾियारे 8 ॾियारे मिड़ई 5 मिंट अॻे ईंदा कयो ख़ुतबे में शामिल थींदा कयो हिकिड़ा वरी वुज़ू खाने ते टेकिया वेठा हूंदा हेॾो ख़ुतबो हले वुज़ू खाने ते वेठा 2 मिंट ख़ुदा जे घर में वेहण बि नसीब कोन थो थिए नाराज़ न थिजो मां ॾिसी कंहिंखे कोन थो चवां पर अफ़ाल असांजा अहिड़ा अलाह सही असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए 5 मिंट अॻे अचो सुन्नतूं पढ़ो वरी ख़ुतबो ॿुधो वरी फ़र्ज़ पढ़ो फ़र्ज़ पढ़ी वरी सुन्नतूं पढ़ो अवां हाणे खणी नज़र कजो मुंहिंजे चवण ते एतबार कजो
सलाम वराया पे ॾिसो त केतिरा था उथनि, अॼु उथनि या न चयो अथनि, बाक़ी ॿीहर ज़रूरु उथंदा। अवां ज़रूरु निहार जो पे वाजा जो सलाम खां पोइ घणा था उथनि पिया। ख़ुदा शल हिदायत करे शल क़ुरान मुंहं ते घुमे व सलात मुंहिंजे साईं ते। वरी सलात हाणे इहो मसइलो यादि कंदो अला विसरी वेंदो, यादि कंदव न कहिड़ो मसइलो? इहो मसइलो यादि कजो त जुमे जे निमाज़ खां अॻु में सुन्नत पढ़णु बि ज़रूरी आहे, सम्झो था न? ख़ुतबो ॿुधणु बि ज़रूरी आहे, उन खां बाद वरी सुन्नत पढ़णु बि, ऐं ख़ुतबो बि वज़ू खाने ते ॿुधणो कोन्हे, बाक़ाइदे सिफ़ में जीअं वेहबो आहे ईअं वेही अहिड़े नमूने सां ख़ुतबो पढ़णो आहे। अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तो तव्हां न सिखंदव, मां न सेखारींदुसि, ॿियो केरु तव्हांखे सेखारींदो? नाराज़ न थिजो, कावड़ न कजो, कावड़ कयो त तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी, यारी कोन छिनबी, पर ॻाल्हि इहा आहे त सुन्नतूं पढ़ो। जुमे खां अॻु में बाक़ाइदे 5 मिंट अॻे अचो, सुन्नत पढ़ो। हे वीचारा ॿाराड़ी खां सुबुह जो 11 बजे अची था जायूं वालारे विया आहिनि, इनखे कमकार कोन्हे, 2 टे ॾींहं मूं तकीर न कई त कावड़जी पिया आहिनि। हे ॻोठाणनि खे त परवाना ठहियो, लाल अॼु न देखा त कल देखेंगे, चवंदा ठहियो मुफ़्ती साहिब हिते इहा भला अॼु न त सुभाणे। तंहिंजे करे सुन्नतूं पढ़ो, जुम्मो पढ़ो, ख़ुतबो ॿुधो, ख़ुतबे खां बाद बि सुन्नत पढ़ो, पोइ खणी असां सां दुआ गॾिजी घुरो या न घुरो तव्हांजी मर्ज़ी आहे, पर कम अज़ कम सुन्नतूं बाद वारियूं बि पढ़ो। अल्लाह ताला तव्हां असांखे जुमे जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हाणे टाइम वधंदो थो वञे, मां तव्हां खां इजाज़त घुरंदुसि, वरी इंशा अल्लाह ताला ख़ुदा ख़ैर कयो त रहियल ॻाल्हियूं ईंदड़ जुमे ते अल्लाह से तव्हां असांखे इबादत जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।